नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी, रिपोर्ट शामिल कंदासीं सोबो देरो खां। जी नाज़रीन, सोबो देरो सिंध सोशल फोरम जी 11वीं सालगिरह वॾी धामधूम सां सोबो देरो में सिंध सोशल फोरम जे ऑफिस में मल्हाई वई, जंहिंमें सालगिरह जो केक काटियो वियो ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। ख़बर मूजिबि अॼु सोबो देरो में सिंध सोशल फोरम जी 11वीं सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾे तइदाद में शिरकत कई, जंहिंमें वज़ीर हुसैन सुमरो, मोहम्मद उर्स सहतो, जवाहर महबूब अली सहतो, लालडिनो मला, अवैस सुमरो, महरम दरिया खान मंगणेजो, मोहम्मद इलियास शंबाणी, मरकज़ी अॻवान सैयद ज़ुहैब शाह, ज़ाहिद शेख, एज़ाज़ी मेहमान, अनवर सरोई, मुनीर खोड़ो ऐं परे खां आयल महिमान मीर मुर्तज़ा सुमरो, इल्ताफ़ अहमद सुमरो, मामून सुमरो ऐं ॿियनि गॾिजी सालगिरह जो केक काटियो। रिपोर्ट ज़ाहिद अली शेख, पाकिस्तान न्यूज़ TV, सोबो देरो। साथी सारा खुशियूं मल्हायो, अॼु सालगिरह